हुकूमत चूंड सुधारनि समेत क़ौमी असेंबली में मंज़ूर करायल बिल वापस न वठण जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर बाबर रहमान चयो आहे त असां अपोज़िशन खे ॿुधाए छॾियो आहे त बिल वापस न वरिता वेंदा। इलेक्ट्रॉनिक वोटिंग ते हुकूमत संजीदा आहे। धांधली सां चूंड खटण जा ख़्वाहिशमंद इलेक्ट्रॉनिक वोटिंग खां टिनल आहिनि। इस्लामाबाद में सुध समाओ जे ममलकती वज़ीर फ़ारूक हबीब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बाबर रहमान चयो त शफ़ाफ़ चूंडनि लाइ इलेक्ट्रॉनिक वोटिंग ज़रूरी आहे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग सां धांधली न थींदी। हुन चयो त गुज़िरियल ॾींहुं हुकूमत ऐं अपोज़िशन में ॻाल्हियूं थियूं। ॿाहिरि अची चयो वियो त हुकूमत बिल वापसि पई वठे। हुकूमत बिल वापसि न वठंदी। क़ौमी असेंबली ऐं सेनेट में बिल आंदा आहिनि, उहे पास थी वेंदा। हुन चयो त अपोज़िशन पार्लियामेंट में बदतमीज़ी जो तूफ़ान बर्पा कयो। पार्लियामेंट में अहिड़ा आवाज़ उथिया जिन खे शर्मनाक चवण बि घटि आहे। हुन चयो त कानून साज़ी जे मामले ते कमेटी ठाहिण जो चयो आहे। हुकूमत उन में भरपूर शिरकत कंदी। पार्लियामेंट खां अलावा कंहिं बि इदारे खे कानून साज़ी जो हक़ नाहे। बाबर रहमान चयो त पाकिस्तान में पार्लियामेंट सुप्रीम आहे। का आईनी अदालत बि कानून साज़ी नथी करे सघे। इलेक्शन कमीशन ख़बर जारी करण खां अॻु में हुकूमत सां ॻाल्हाए त बहितर आहे। बाबर रहमान चयो त समुंड पार पाकिस्तानियुनि लाइ चयो वियो त उन्हनि खे पाकिस्तान जी हालतुनि जी ख़बर नाहे। अमरीका ऐं बरतानिया जा माण्हू सॼी दुनिया में वोट कास्ट कंदा आहिनि। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे ममलकती वज़ीर फ़ारूक हबीब चयो त शफ़ाफ़ चूंडनि लाइ कानून साज़ी करे रहिया आहियूं। इमरान ख़ान चूंड अमल शफ़ाफ़ बणाइणु चाहे थो। हुन चयो त 2.5 सालनि खां बिल पिया हुया पर अपोज़िशन संजीदा न थी। अपोज़िशन सिर्फ़ हिकु कानून साज़ी में संजीदा आहे, उहो आहे NRO। इमरान ख़ान NRO कंहिं बि सूरत में न ॾींदो।